रहियो MHB HD न्यूज़ चैनल ऐं मां आहियां मोहम्मद नवाज़। दादू ब्यूरो चीफ इरफान अली ब्रह्माणी जी ही रिपोर्ट। आबादगार ज़रई एसोसिएशन दादू तरफ़ां दादूअ जी माशी दिल प्यारो शाख ते पाणीअ जी खोट ख़िलाफ़ धरणो, जंहिं जी अॻवानी ज़रई एसोसिएशन ज़िला जे सदर तंज़ील हुसैन टगियो, जनरल सेक्रेटरी दादू भाईखान ब्रह्माणी, चेयरमैन दादू फ़कीर ग़ुलाम हुसैन हिंगोरो, प्रेस सेक्रेटरी गौस बश्क ब्रह्माणी कई, जंहिं में पीर मिठल शाह रेलाई, साईं मसूर मेमण, अब्दुल मजीद चांडियो, कुर्बान मस्तोई, हाजी इदरीस बोज़दार ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं ई पाणी बंदीअ खां पोइ छुटी आयो आहे, असां पंहिंजा फसल न भराए सघिया आहियूं। सिंध जी वॾी में वॾी डिस्ट्रीब्यूटरी खे पाणी ॾेई संदन बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो रुख इंजीनियर ऑफिस दादू तरफ़ हूंदो। दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त आबादगार पंहिंजे फसल खे पाणी न ॾेई सघिया आहिनि, जंहिंजे करे हुननि सख़्तु एहतजाज कयो ऐं इहो बि चवंदा रहिया त राशी दारोगो अली हसन, जेको पैसनि एवज़ पाणी बाअसर माण्हुनि खे विकिरो करे ॾिए थो ऐं ग़रीब आबादगारनि जा फसल सुकनि पिया था। सारियुनि जो फसल बि न थी सघियो। उन खां पोइ हींअर कणिक जो फसल असांजो तयारु आहे, उहो बि पाणी एवज़ सुके पियो थो।